न्याणियूं आहियूं, तव्हां सिंध जी न्याणियूं आहियूं, तव्हां खोसे क़ौम जी न्याणी आहियूं। बचल खोसे जी न्याणी जी अगरि असांजी बेइज़ती थी, बचल जी न्याणी जी बेइज़ती थी, पूरे क़ौम जी बेइज़ती थींदी। अगरि तव्हांखे ज़ात ते गैरत न ईंदी त तव्हांखे ज़ाल ते बि न ईंदी। न त पोइ हीअ चूड़ियूं पाए घरनि में वेही रहो। असांजी इंसाफ़ असांजे कयो, असांजी मदद कयो, बचल खोसे सां इंसाफ़ कयो। जे ख़ुदा हे मुंहिंजियूं ॿाहूं अथव, हीअ हर खोसे क़ौम भाइरनि खे ऐं ॿाहूं थी ॿधां। अगरि आउं तव्हांजी न्याणी आहियां, मूंखे पंहिंजी न्याणी सम्झो रहिया आहियो त असांजी मदद कयो, असांजी इंसाफ़ कयो, मुंहिंजे बाबा साईं जी मदद कयो। उन जे लाइ आवाज़ु खणो, उथो ख़ुदा गैरत अथव त उथो, रब जे वास्ते ते असांजी मदद कयो, असांखे बेसहारा न कयो। खोसे बचल निंधड़ कोन आहे, ॾेखारियो मक्सीन खे त बचल जो पूरो क़ौम हुन सां गॾु आहे। अपील आहे DIG हैदराबाद, IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी, वस्त वारनि इदारनि खे अपील आहे त SSP दादू खोसा ऐं मक्सी जे पुराणी दुश्मनी खे हिकु नई शिकिल ॾेई रहियो आहे। आलिम मक्सी खे ख़बर नाहे केरु मारे वियो आहे, हीअ वरी खोसा धुर ते इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। SSP दादू मक्सी हुजण करे मक्सियुनि जो धुर थी खोसनि जे घरनि में का करे उन्हनि जो चोपायो माल हथियार ऐं घर ड्राहे छॾिया ऐं उन्हनि जे घरनि ॾांहुं जेको रस्तो वेंदड़ हुयो उहो बि ड्राहे छॾियो अथनि ऐं घरनि मां गाॾा टीयर सिरूं ऐं ॿियो सामान बि खणी विया। ऐं असांजो खोसा क़ौम खे गुज़ारिश आहे त बचल खोसे जी मदद कनि। अगरि तव्हांखे गैरत ऐं ज़मीर आहे त तव्हां पंहिंजे क़ौम जी हिमायत कयो, न त चूड़ियूं पाए घरनि में वेहो। असां औरतूं रोडनि ते निकिरी